हज़रत मियन शाह गाज़ी। हज़रत मियन शाह गाज़ी थरपारकर जा एक वड्डा रूहानी बुज़ुर्ग ऐं सूफ़ी शाइर थी गुज़रिया आहिनि। संदन पूरो नालो सैयद मियन शाह हो ऐं हू पंहिंजे वक़्त जा वॾा आलिम ऐं परहेज़गार शख़्स हुआ। थरपारकर ख़ासि करे नंगर पारकर वारे इलाइक़े में संदन वॾो एतिराम कयो वेंदो आहे ऐं संदन मज़ार मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि लाइ मरजाए ख़लाइक़ आहे। हज़रत मियन शाह गाज़ी जी विलादत ऐं शुरूआती ज़िंदगी बाबति घणियूं तारीख़ी तफ़सील मौजूदु न आहिनि, पर रिवायतनि मूजिबि हू सादात घराणे सां तालुक़ रखंदा हुआ, जंहिं करे खेनि सैयद सॾियो वेंदो हो। नंढपिण खां ई खेनि दीनी तालीम ऐं रूहानियत सां गहरो लॻाउ हो। पाण वक़्त जे वॾनि आलिमनि खां दीनी ऐं रूहानी तालीम हासिल कई। इस्लामी उलूम ख़ासि करे फ़िक़ह, हदीस, तफ़सीर ऐं तसौफ़ ते खेनि वॾी महारत हासिल हुई। संदन रूहानी सफ़र में खेनि केतिरनि ई बुज़ुर्गनि जी सोबत ऐं फैज़ हासिल थियो, जंहिं खेनि मार्फत जे आला मंज़िलनि ते पहुचायो। हज़रत मियन शाह गाज़ी क़ादरी सिलसिले जा बुज़ुर्ग हुआ। संदन तालीमात इश्क़ इलाही, वहदतुल वजूद, इंसानियत जी ख़िदमत, रवादारी ऐं अमुन ते मुबनी हुयूं। हू माण्हुनि खे नेकी, सचाई ऐं हिक ॿिए सां मुहबत करण जी तरग़ीब ॾींदा हुआ। संदन दर वटां को बि मायूस न मोटंदो हो ऐं हू ग़रीबनि, मिसकिननि ऐं मोहताजनि जा वॾा मददगार हुआ। पाण वॾा सूफ़ी शाइर बि हुआ। संदन शाइरी सिंधी ऐं सिराइकी ॿोलियुनि में मौजूदु आहे, जंहिंमें वादानियत, इश्क़ मिजाज़ी ऐं हक़ीक़ी जी गहराइनि खे बयानु कयो वियो आहे। संदन कलाम में तसौफ़ ऐं दीन जा आला क़दर झलकंदा आहिनि। हज़रत मियन शाह गाज़ी खे केतिरनि ई करामतनि सां मनसूब कयो वञे थो। संदन हयाती में बि माण्हुनि केतिरियूं ई करामतूं ॾिठियूं ऐं संदन विसाल खां पोइ बि संदन मज़ार तां केतिरा ई फैज़ ऐं मौजज़ा ज़ाहिर थींदा रहिया आहिनि। कुझु मशहूरु करामतूं ही आहिनि। बीमारनि जी शिफ़ायाबी। रिवायतनि मूजिबि हज़रत मियन शाह गाज़ी जी दुआ सां केतिरा ई बीमार शफ़ायाब थिया। अॼु बि संदन मज़ार ते हज़ारे माण्हू पंहिंजे बीमारियुनि जी शिफ़ा लाइ अचनि था। सुकल खूह मां पाणी। हिकु दफ़े थर में सख़्तु ॾुकार पियो, जंहिं करे सभु खूह सुकी विया। माण्हुनि पाणी लाइ मियन शाह गाज़ी वटि फ़रियाद कई त पाण दुआ घुरी ऐं हिकु सुकल खूह मां पाणी वहणु लॻो। गुम थियल शयुनि जी वापसी। केतिरनि ई माण्हुनि जूं गुम थियल शयूं संदन दुआ जी बरकत सां वापसि मिलियूं। बचा ऐं तहफ़ुज़। मुख़्तलिफ़ आफ़तनि ऐं मुश्किलातनि में पियल माण्हुनि संदन दुआ ऐं फैज़ सां बचा ऐं तहफ़ुज़ हासिल कयो। इहे करामतूं फ़क़ति चंद मिसाल आहिनि, जेके हज़रत मियन शाह गाज़ी जी रूहानी मर्तबे ऐं संदन ख़ुदा सां गहरे तालुक़ खे ज़ाहिर कनि थियूं। हज़रत मियन शाह गाज़ी जो विसाल कॾहिं थियो, इन बाबति बि पकी तारीख़ मौजूदु न आहे, पर पाण नंगर पारकर जे वेझो दफ़न थियल आहिनि। संदन मज़ार अॼु बि मुरीदनि, अक़ीदतमंदनि ऐं सियाहनि लाइ हिकु अहम ज़ियारतगाह आहे। हर साल संदन उर्स मुबारक अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो आहे, जिते हज़ारे माण्हू गॾु थींदा आहिनि। हज़रत मियन शाह गाज़ी सिंध जे सूफ़ी रिवायत जो हिकु अहम हिसो आहिनि ऐं संदन तालीमात अॼु बि असां लाइ मशाल राह आहिनि।